अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त फ़ाइदा अली मिठड़ो मोलाई खे शादी जी ऑफर करे छॾी। तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त फ़ाइदा अली ऐं मिठड़ो मोलाई जी शादी जी ॻाल्हि इंटरनेट ते तमामु घणी वायरल थी रही आहे। दोस्तो, इहा ॻाल्हि इंटरनेट ते वायरल थी रही आहे त फ़ाइदा अली मिठड़ो मोलाई सां शादी करण थी चाहे, पर तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इहा ॻाल्हि फेसबुक ते बि हली रही आहे त फ़ाइदा अली ऐं मिठड़ो मोलाई सां शादी करण थी चाहे, पर तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त अञा ताईं इहा का बि ख़बर कोन थी पवे त इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। पर नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल थी रही आहे त फ़ाइदा अली ऐं मिठड़ो मोलाई पाण में शादी कंदा।